वक्त असां गवर्नमेंट हाई स्कूल बॉयज़ हाई स्कूल मदीजी में बीठा हूँ जाते MPA आगा शहबाज खान दुरानी हिन वक्त दौरो पियो करे। ही मदीजी जो साइंस हॉल आहे जंहिं ताज़ो ताज़ो हिन माना जेको आहे हिन जी विज़िट कई आहे। हाणे हीउ जेको आहे साइंस हॉल आहे। साइंस हॉल में माना किताब जेके पिया आहिनि इहे बि के पुराणा के रिटर्न थियण जे लाइ इहे दर्सी किताब पिया आहिनि। साइंस हॉल आहे हे हाई स्कूल जो साइंस हॉल ऐं साइंस हॉल में टोटली इहे दर्सी किताब पिया आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में लेबॉरेटरी जा इंस्ट्रूमेंट हुजणु घुरिजनि। ऐं हीउ जेको आहे असांजे मुल्क जो मुस्तक़बिल ऐं मुल्क जो फ्यूचर असांजा शागिर्द जेके आहिनि उहे हिन क़िस्म जे साइंस हॉल मां जेको आहे उहे तयारु थी करे पोइ वरी साइंसदान मुल्क जा थींदा। इहो त भाग भला अथनि डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जा जेको ॿाहिरि मुल्कनि में पढ़ी करे आयो वरी मुल्क खे एटम बम जी सलाहियत ऐं क़ुवत सां मालामाल कयो। वरना हीअ असांजी मुल्क ऐं असांजे सिंध जो हीउ जेको आहे हाल आहे हीउ हशर नशर आहे तालीम खाते जो। ख़ासि करे सिंध जी तालीम जी बजट जेका आहे बाक़ी मुल्क जे सूबे जी बजटुनि खां ॿीणी टीणी आहे। माना पाकिस्तान में तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु 3-4 सूबा आहिनि त बाक़ी सूबनि जी बजट ऐं सिंध जी अकेली बजट माना बराबरि आहे तालीम जी। पर उन जे बावजूद बि जेको हशर आहे हीउ साइंस हॉल आहे। मां तव्हांखे जेको आहे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदीजी जो साइंस हॉल थो ॾेखारियां जाते हिते हाई स्कूल में घटि 1000-2000 खां मथे 1500 खां मथे शागिर्द जेके आहिनि उहे हिते दाख़िल आहिनि जेके हिन क़िस्म जे साइंस हॉल मां जेको आहे तो साइंसदान बणिजी निकिरंदा। हे साइंस हॉल आहे। पाणी कूलर पिया आहिनि माना ज़ाहिर ॻाल्हि आहे कूलर में मिठी आहे मण लॻा पिया आहिनि। ॾिसो किताब खे छंडींदव त तव्हांखे बिल्कुलु बि पर दर्सी किताब कहिड़े हिसाब सां सर माना जेको आहे मूंखे इहो त सम्झायो हे साइंस हॉल आहे त दर्सी किताब हिते कहिड़े हिसाब सां? दर्सी किताब इन करे त असांजे स्कूल जी बिल्डिंग शार्ट आहे बिल्कुलु परियों हिसो ठहे थो। हा ऐं ॿिए का जॻह कोन्हे। वज़ीर तालीम जो हुकुम आहे त हर स्कूल में ॿारनि खां हर साल जेके ॿार अपग्रेड थियनि उनखे किताब वापसि वठी रखंदा। अॼु खां 2 साल उहो ठीकु आहे पर साइंस हॉल में लेबॉरेटरी इंस्ट्रूमेंट हुजणु घुरिजनि न। कुझु बि जाइ कोन्हे न बिल्डिंग कोन्हे जाइ रखण जी कोन्हे उन करे टेबलूं वॾियूं हीअ सॼे स्कूल जा ॿार सर माना मूंखे ॿुधायो तव्हां त हिन हाई स्कूल में शागिर्द घणा आहिनि? मिसाल सपोज़ कयो 1200 शागिर्द 1200 शागिर्द आहे। स्कूल जो बुनियादु माना पियो हूंदो घटि में घटि 50 साल त थियो हूंदो। मथे 50 साल खां बि मथे आहे ऐं 50 सालनि ताईं माना साइंस हॉल हाई स्कूल में न जुड़ी सघियो आहे। ऐं इहो ई आहे असां बि हिते ई मैट्रिक कई आहे सर असां बि मैट्रिक हिते ई कई आहे। लेबॉरेटरी इंस्ट्रूमेंट आहिनि ई कोन त हिन मुल्क मां समूरा कबट लेबॉरेटरी इंस्ट्रूमेंट सां भरियल। हा त हिन वक़्तु MPA विज़िट कई आहे सर MPA विज़िट कई आहे हींअर माना 2 मिंट अॻु में त इंस्ट्रूमेंट त रखनि हा त ख़बर त पए कहिड़ा इंस्ट्रूमेंट आहिनि। हे इंस्ट्रूमेंट लेबॉरेटरी जा साइंस हॉल में रखी करे हिन स्कूल जे इंतिज़ामिया MPA साहब खे ॾेखारिया ऐं MPA साहब शाबाश ॾेई करे हितां वियो। हे असांजा भाई जहिड़ा चवंदा आहिनि रूह तहिड़ा ख़त्म। वरी शिकावर में गोदाम आहे गोडाउन आहे।